किरदार आहिनि इहे माण्हुनि जे ज़हननि में रहिजी वेंदा, इहे तारीख़ में लिखिजी वेंदा त केरु बीठा मुल्क सां, केरु मुल्क सां गॾु न बीठा। बड़ी मेहरबानी मूंखे फ़ोन ते खणण लाइ। सरदार साहब खे मां हिकु ॻाल्हि चईंदुसि, तव्हां ॾिसो असीं जेको मुआइदो कयो आहे, असीं सिंध खे ॾिसी पाकिस्तान खे ॾिसी कयो आहे। असीं कोई पंहिंजे लाइ मफ़ाद लाइ कुझु कोन कयो आहे। अॼु तव्हां नुक़्ता पढ़ंदा आहियो, सभिनीनि वटि अची वियो आहे चार्टर ऑफ डेमोक्रेसी जेकी साइन थी आहे, उनमें ख़ाली असीं पंहिंजे वोटरनि लाइ, पंहिंजे माण्हुनि लाइ हक़ घुरियो आहे। असीं पंहिंजे लाइ कोई मिनिस्ट्रियूं कोन घुरियूं आहिनि, पंहिंजे लाइ कोई गवर्नरशिप कोन घुरी आहे। असीं कंहिंजे लाइ पंहिंजी पर्सनल लेवल ते एमक्यूएम कंहिंजे लाइ कुझु कोन घुरियो आहे, ख़ाली घुरियो आहे पंहिंजी पब्लिक लाइ, पंहिंजे सिंध लाइ, पंहिंजे पाकिस्तान लाइ। ऐं असीं पाकिस्तान लाइ जेको शइ सही थींदी, जेकी मुफ़ाद में थींदी, उहो अॼु बि कंदासीं, सुभाणे बि उहो ई कंदासीं। ठीकु ठीकु आहे। सॼी साहिबु गॾोगॾु हिन ख़त खे वठी करे ॻाल्हियूं थियनि पियूं त हीउ जेको ख़त आहे तमामु अहम मामिलो आहे, हाणे पार्लियामेंट में आणण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे, इन खे कीअं पिया ॾिसो? ॾिसो, असीं ख़त खे असां लाइ इहा नई शइ असांखे ख़बर कोन्हे कि हिन ख़त में छा लिखियलु आहे, न असांखे ॾेखारियो वियो आहे, न असांजे कहिड़े MNA खे ॾेखारियो वियो आहे, बल्कि हिननि जे ख़ुदि जे MNAs खे ख़बर कोन्हे। हाणे हू ख़ुदि ई ॿुधाए सघनि था कि छा आहे। हाणे हुन खां पोइ माण्हू फ़ैसिलो कंदो कि छा करणु खपे, छा न करणु खपे, ऐं जेको पाकिस्तान जो मफ़ाद हुजे मुंहिंजे ख़्याल में उहो ई थियणु खपे। ठीकु ठीकु। त हाणे जेको ही मुआइदो आहे इन खे वठी करे पीपल्स पार्टी खां बि इहो सुवाल थियो, तव्हां कॾहिं इन हवाले सां जेके ॿियूं स्टेक होल्डर्स हिते पार्टीज़ मौजूदु आहिनि, सिंध जो अवाम पाण वॾो स्टेक होल्डर आहे, कॾहिं ही सभु शयूं उन तरीक़े सां साम्हूं ईंदियूं? बाज़ारि त कुझु नुक़्ता, पर प्रेस कॉन्फ्रेंस में बि इहे ॻाल्हियूं वाज़े न थियूं। न वाज़े हिन लाइ कोन थियूं कि अञा ॾिसो, अञा अॼु चार्टर ऑफ डेमोक्रेसी की साइन थी आहे। हर का शइ में टाइम लॻंदो आहे, कोई हिकिड़े ॾींहं में शइ कोन थींदी आहे। हिकिड़ी अंडरस्टैंडिंग सुठी थी वई आहे सभिनीनि सां, स्टेक होल्डर सां। हाणे इंशाल्लाह अल्लाह ख़ैर कंदो कि नेक्स्ट वीक जीअं नो कॉन्फिडेंस वोट जो शइ क्लियर थींदी, हुन खां पोइ हुन ते अमल थियणु शुरू थी वेंदो ऐं इंशाल्लाह बहितर थींदो सिंध लाइ ऐं पाकिस्तान लाइ।